सिंध सभा अॻवान कामरेड शब्बीर सिंधी इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं जे मौक़े ते सिंध में थींदड़ जबरी गुमशुदगियुनि ऐं रियासती जबर इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्जियुनि बाबति पंहिंजा वीचार वाई साहब सिंध लंडन सां वंड कया आहिनि। अवां ॾो शब्बीर सिंधीअ जी ॻाल्हि ॿोल पेश कयूं था। तू चओ न लुचां, तू चओ न कुछां, पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां, तू कंहिं ख़ामोश कंदे ऐलान हज़ार ऐं मान रुॻो। अॼु 10 डिसंबर इंसानी आलमी हक़नि जो ॾींहुं आहे ऐं हिन इंसानी आलमी हक़नि जे ॾींहं ते असां समूरी सिंध ऐं दुनिया जे साम्हूं हिकिड़ो पैगाम रखणु चाहियूं था त गुज़िरियल 77 सालनि खां पाकिस्तान ठहण खां पोइ जेको सिंध ऐं पाकिस्तान में रहंदड़ मज़लूम क़ौमुनि जो हशर ऐं पंजाब साम्राज ऐं पंजाब जे बंदूक बरदारनि कयो आहे, उहो समूरी दुनिया जे ॾाढो वाज़े ऐं चिटो आहे। पाकिस्तान जी इंटेलिजेंस, पाकिस्तान जा इदारा सिंध में मुसलसल बंदूक खणी सिंधी माण्हुनि खे क़त्ल करणु, वहशी तशद्दुद करणु ऐं उन्हनि जे हक़ी वसीलनि जे मथां कब्ज़ो करण में मसरूफ़ रहिया आहिनि। जंहिंजे कर सूरत में जंहिं बि सिंध जे रहवासी ऐं सिंध जे मालिक उन्हनि जे ख़िलाफ़ु चिण गुभारी आहे त उनखे या त खंभे गुम कयो वियो आहे, उन्हनि खे तशद्दुद खाननि में क़ैद कयो वियो आहे, जंहिंजी सूरत आकिब चांडियो, काशिफ टगड़, अल्लाह वदायो महर, तालिब लगारी, मोहसन मंगसी, हमीद रिंद ऐं खोड़ सारा अहिड़ा सिंधी नौजवान अॼु बि पंजाब जे तशद्दुद खाननि में क़ैद आहिनि। उन सां गॾु अगरि जे तशद्दुद खाननि खां ॿियो मरलो इन्हनि शहादतुनि जो ॾिनो, जंहिंमें शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद रुपलो चोलाणी, शहीद बशीर ख़ान कुरैशी, शहीद मक़सूद ख़ान, शहीद सलमान वधो, शहीद सिराई कुर्बान ख्वावड़, शहीद खोड़ सारा अहिड़ा सिंधी क़ौम जा फ़र्ज़ंद जिन्हनि शहीद कया। हुन खां पोइ टियों मरलो हिननि वटि आहे, उहो आहे कूड़नि केसनि में लोड़ाए सालनि जा साल सिंधी नौजवाननि खे, सिंधी क़ौमी कारकुननि खे, जेके सिंध जे वसीलनि जी ऐं सिंध जे जाग्राफिकल हदुनि जी आज़ादी जी ॻाल्हि कंदा आहिनि, उन्हनि खे जेलनि जी मुंहुं करे छॾणु। जीअं सिंधी इनाम गुज़िरियल 6 महीननि खां नौशर फ़िरोज़ जेल में क़ैद आहे, मुनीर अबड़ो, फराज़ चांडियो, रहमान चांडियो, इसरार संजराणी ऐं अहिड़ा खोड़ सारा दोस्त ऐं अहिड़ा खोड़ सारा क़ौमी कारकुन जेके सिंध जे हक़ीक़ी वसीलनि ऐं जोग्राफिकल हदुनि जी मालिकी करण जे ॾोह में अॼु पंजाब जी कूड़नि केसनि जे सबबु जेलनि में वड़ियल आहिनि। असां समूरी दुनिया जे साम्हूं ऐं उन्हनि माण्हुनि जे साम्हूं इहो केस रखी रहिया आहियूं, छो जो असांखे ख़बर आहे त हीअ रियासत, हीअ जबर जी ठहियल रियासत ऐं जबर जी ठहियल रियासत जा इदारा कॾहिं बि असांजे मुतालबनि खे इज़त अहमियत न ॾींदा। पर हीअ जेको असां इंसानी हक़नि जे आलमी ॾींहं ते हिकिड़ो एतिजाज रिकॉर्ड कराए रहिया आहियूं वीडियो बयान जी सूरत में, उहो इहो आहे त अचो गॾु थी असां पंहिंजी सिंध में थींदड़ ज़ुल्म, जबर, तशद्दुद जे ख़िलाफ़ु मुकमल पुरज़ोर हिकिड़ी तहरीक जी शुरूआति कयूं ऐं दुनिया खे असां ॿुधाइणु चाहियूं था त अगरि जे अव्हां खे फ़लस्तीन जो ॿियो रूप ॾिसणो आहे, अगरि जे अव्हांखे बर्मा जो ॿियो रूप ॾिसणो आहे, अगरि जे अव्हांखे सूडान जो ॿियो रूप ॾिसणो आहे, त हलिया अचो सिंध अव्हांखे थी सघे फ़लस्तीन, सूडान ऐं बर्मा खां वधीक तशद्दुद खानो नज़र अचे। इहा सिंध आहे जेका आलमी तहज़ीबुनि जी माउ रही आहे। उन सिंध खे मुसलसल गुज़िरियल 77 सालनि खां अंग्रेज़नि खां पोइ, जॾहिं पाकिस्तान ठहण खां पोइ मुकमल बेठिकी निज़ाम ठाहे ग़ुलाम बणाए छॾियो आहे। अॼु असांजा समय अहिड़ा वसील रिसोर्सिस आहिनि जंहिंजी सूरत में थर मां निकिरंदड़ कोयलो, जंहिंजी सूरत में टंडो आदम ऐं उत्तर साइड मां निकिरंदड़ तेल, गैस, पेट्रोल, जंहिंजी सूरत में कारूंजर जो पथर, गोरखिल जो पथर ऐं अहिड़ा सभई असांजा वसीला आहिनि जेको पंजाब रोज़ जी सूरत में खोटे पंजाब खणी रावलपिंडी ऐं इस्लामाबाद में ठहियल शीश मेलनि में वेठल करप्ट ऐं मकार आफ़िसरनि ऐं पंजाबी तबिके खाराए वेठो, जंहिंजी असां मुखालफ़त कंदे समूरी सिंध जे साम्हूं ऐं समूरी दुनिया जे साम्हूं एतिजाज करे रहिया आहियूं ऐं समूरी दुनिया खे ॿुधाए रहिया आहियूं त इंसानी हक़नि जे करे लताड़ पूरी दुनिया में थी रही आहे त उहा सिंध वाहिद सूबो आहे जंहिंमें क़त्ल खां वेंदे, जबरन गुमशुदगियुनि खां वेंदे, तशद्दुद खां वेंदे, जेल में वाड़नि ताईं हीअ रियासत कंहिं बि हद पोइते पैर न कयो आहे। त असां गुज़ारिश कयूं था आलमी इदारनि खे, UN खे ऐं जेके बि इंसानी हक़नि जी ॻाल्हि करण जा हमदर्द आहिनि, अचो सिंध ॾिसो ऐं सिंध में थींदड़ तशद्दुद ऐं ज़ुल्म जे ख़िलाफ़ु हिन जबर जी ठहियल रियासत खे मुंहुं तोड़ जवाबु ॾियो। GSN GS ऐं GM साहिब।